अल्लामा अरशदुल कादरी रहमतुल्लाह अलैहि जुल्फ जंजीर किताब में एकड़ो अजीब वाक़ियो लिखियो आ त हिंदुस्तान में एक राजा रहंदो हो उन जी अकेली धीअ हुई ऐं उन जी ख़्वाहिश हुई त मां पंहिंजी न्याणीअ खे पंहिंजी धीअ खे आलमी शख्सियत बणाए इंटरनेशनल शख्सियत पंहिंजी धीअ खे बणाया वो उन जे लाए हिन ज़माने में अंग्रेजी जो ॼाणण ज़बान जो लैंग्वेज जो अचण ज़रूरी आ उन ज़माने में जेका बैनुल अक़वामी ज़बान हुंदी सा फारसी हुंदी तो हुन जी धीअ के फारसी सिखाण जे लाइ उन राजा साहब पुछा कया त हिन हिंदुस्तान में फारसी जो माहिर केरा एकड़े आलम दीन जो नालो बुधायो यो साईं फलानो मौलवी साहब मदरसे जो उस्ताद उन जो मदरसो अवां जे शहर में आ वो अवां जे धीअ जी बेहतरीन फारसी करे सके तो उन राजा साहब जेको गैर मुस्लिम उन आलम दीन के घुराया मौलवी साहब हिन मुझे धीअ के ट्यूशन पढ़ानी आ पर न कुरान न हदीस न इस्लामी कवानीन बेकाब शैन अवां हिन के फारसी जी तालीम दो अवां हिन के फारसी सिखारियो मुझा प्यारा मुसलमान भाइरो मौलवी साहब चयो साईं ठीक आ मौलवी साहब ईंदो रहियो वा हिन न्याणीअ के फारसी जी तालीम दींदो रहियो वा फारसी सिखाईंदो रहियो वा कुछ ज़मानो हलियो कुछ टाइम सिलसिलो हलियो वा हिकड़े ॾियारे उन न्याणीअ अर्ज़ कयो उस्ताद मेहरबानी फरमा अवां सिर्फ मुके फारसी न सिखायो अवां मुके अल्लाह जो कुरान बे पढ़ायो बोले साहब सिर्फ फारसी न मुके कुरान करीम भी पढ़ा उन जो अखलाक उन जो किरदार मुझा दोस्त बुजुर्ग उन जो मुझे महबूब पाक जी शरीयत ते अमल ॾिसी करे वो गैर मुस्लिम माई माइल ब इस्लाम थी बोली साहब चो मां कुरान पढ़ने जे लाइ ईमान जो आणण ज़रूरी आहे कुरान पो समझ में ईंदो कुरान जी पो तो के चाशनी महसूस थी जैसे पो ईमान पो कलमो पढ़ा बोले साहब चयो अम्मा अगर कलमो पढ़ाईंदस तो जो बाबो ॾाढो माण्हू आ ताकत वारो आ मां मिस्कीन मौलवी मुखे माराए छॾींदो मुझा प्यारा मुसलमानो वधिया चवण लगे उस्ताद अवां मुके कलमो पढ़ायो अवां मुके कलमो पढ़ायो मां पंहिंजे ईमान के लिकाए रखंदुसि छुपाए रखंदुसि ऐं मुके कुरान पढ़ायो ओ अवां जो नालो ज़ाहिर कान थींदो मुझा प्यारा मुसलमान भाइरो उन मौलवी साहब उन न्याणीअ के कुरान पढ़ायो आहे कुरान कलमो पढ़ाए कुरान जे तालीम दिनी न्याणी कुरान पढ़ंदी वैया अल्लाह जे कुरान ते गौर फिक्र कंदे रही आए कुछ टाइम में कुरान करीम जे तालीम मुकम्मल थे आहे त उहा माए चवण लगे उस्ताद हिन कुरान के समझण जे लाइ केड़ो किताब ज़रूरी आहे उस्ताद चयो अम्मा कुरान जी शरह मुझे रसूलुल्लाह जे हदीस आहे माए साहबा जो साईं पो मुके हदीस पढ़ा मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो फारसी बे हले पे कुरान जी तालीम बे हले पे हदीस जी तालीम बे हले पे उन माई साहबा जदे मदीने वारे मीर जे हदीस पढ़िया जदे महबूबन करीमन जे हुस्न ऐं जमाल जो गालियो उन हदीस पाक में पढ़ियो त मुझे महबूब पाक के पर पुठ दिल दे वेठे आहे
हबीब करीम चे मथा मुझा प्यारा मुसलमान भाईरो वो माई कुर्बान थियण लगे आए उस्ताद के अर्ज के सोना जे महबूब जो हुस्न ऐ जमाल इन हदीस में हेडो बयान थियल आहे भला बुधा उन महबूब जो दीदार किया थींदो उन मुस्तफा करीम जी ज़ियारत किया थींदे उस्ताद फरमा लगा अम्मा तो सलात सगोरे पढ़दे कर तो दुरूद पढ़दी कर अल्लाह जो महबूब मेहरबानी फरमाई दो तो के दीदार कराई दो ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो उन माई साबा दुरूद पाक के पांचो वजीफो पांचो अमल बनाए छड़ियो आए अना बतेरा तू गुजरियो उन माई साबा के ख्वाब में मुझे मदीने वारे मीर पांचो दीदार बे करायो आहे महबूब सकिया असा करे हबीबन करीमन के दिल से याद कोन कयो मुझा दोस्त असा सिर्फ नाले मात्र मुसलमान आयो वरना मुझो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो सखिया एडो करीमा जेको फरमाइंदो आ त मोहब्बत सा मां मुस्तफा ते जेको जिता भी सलात रगो पढ़ंदो आ त मां बुधंदो आया व आरिफुहुम उनके सुञाणंदो भी आया त के सलात पढ़िया के मुते सलात मोकलिया जेको महबूब तोखे मुके सुञाणे पयो मुझे महबूब फरमायो ओरी अलैहि उम्मती फी सुवरहा फअलिमतु मन युमिन बी व मन यकफुर बी पान फरमायो क़यामत ताई जेके मानो मुते ईमान आणींदा रब करीम उन सभिन जो शक्लों ऐं सूरतों मां मुस्तफा के ॾेखारे छॾियो मुके मालूम आ त केर मुते ईमान आणींदो केर मुते ईमान कोन आणींदो मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हर शय जी खबर आ पर मिठा कदे मोहब्बत मां मुझे महबूब के तू पुकारे त ॾिसना सद करे त ॾिस केडो मुझो मुस्तफा करीम सखिया ओ मुझा प्यारा मुसलमान भाइरो माए साबा हबीबल करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात पढ़न लगिया त मुझे महबूब करीम ख्वाब में हुनके पंहिंजो दीदार करायो आहे महबूब जो दीदार जो चोआ ओ माए अनाब मस्त छे वया हबीबल करीमल जी मोहब्बत में मुझा प्यारा मुसलमान भाइरो हाने सुबह शाम पंहिंजो पान के कमरे में बंद रखण लगे आ सलात पढ़ंदे आ सलाम पढ़ंदे आए रसूलुल्लाह के अर्ज कंदे आ त या रसूलुल्लाह दे दीदार जी खोले दरी मस्त आ महबूब तो ले दिल दीवानी अचरी या रसूल अल्लाह दे या रसूल अल्लाह दे साईं दीदार जी खोले दरी मस्त आ महबूब तो ले दिल दीवानी अचरी मस्त आ महबूब तो ले दिल दीवानी अचरी जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो माए साबा के मुझे महबूब पाक जो दीदार जो चुवा हबीबल करीमल जे इश्क में महबूबल जी मोहब्बत में तड़पण लगिया मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हबीबल करीमल जी मोहब्बत में बिल आकर या माए बीमारे इश्क मुस्तफा थी करे बिस्तरे जे हवाले थिया जॾहिं हिन माए के खबर पे हाने मुझे जिंदगी जा आखिरी
लम्हात आहिन तने अल्लाह पाक खां या दुआ घुरई मुझा मौला जदे मां मरी वना त मुझो मदफन मदीने पाक में कजा अजा हुन जे बाबे के खबर ना है तो मुझी धी मुसलमान पर ये न्याणी दुआ पे करे मौला मां मरा तो मुझो लाश मदीने में दफन बीमार छे पया तबियत मुझा दोस्त बुजुर्गो खराब छे वालिद साहब हकीम घुराया तबीब घुराया इलाज शुरू छवा हकीम जेको अचे तबीब जेको अचे को केड़ी दवा दे को केड़ी दवा दे पर मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो फायदो न पयो छे उन न्याणी मुझा प्यारा दोस्तो खान छडे दिनो आए पीण छडे दिनो आए इश्क मुस्तफा में फिराके मुस्तफा में रहने लगे जिस्म करण लगो आए मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो हडन जो ढांचो बनजे वया एकड़े डारे कंदड़ो मथे खणी पांजे बाबे के चया बाबा मेहरबानी कर अज उन मौलवी साहब के घुरा जे मौलवी साहब मां के फारसी पढ़ाए हुए मुझे उस्ताद मां उन सां मुलाकात कया थी हयाती ते भरोसो ना है मौलवी साहब आयो न्याय माए साहबा कमरे में दरवाजो बंद कयो आ उस्ताद सा वेठी मुझा साईं महबूबल के मां डिठो वा पो मुन दिया का खान विसरे वयो वा उन दिया का पीण विसरे वयो वा उन महबूब जो हुस्न ए जमाल तुझी घोर सजण कया घाए विथा तुझी नाज़ अदा कया नमाए विधा तुझी घोर सजण कया घाए विधा तुझी नाज़ अदा कया नमाए विधा तुझी घोर सजण पाए काली कजल जदने रखनी ओचिया पीर पैगंबर तुझे पेरे पड़ी पाए काली कजल जदने रखनी ओचिया पीर पैगंबर तुझे पेरे पड़ी कई शाह गदा कई छठ झड़ी कई शाह गदा कई छठ धड़ी तुझे है जहल सब हिर खाए विथा तुझी घोर सजण केड़ो न महबूब जो तोखे कचारियो बधाया केड़ो उन महबूब जे हुस्न जो तो सा जिक्र करया ए उस्ताद हेतरो टेम मां पजे ईमान के पजे कलमे के कुरान के लिकाए रखियो वा तो ते हरफ अचण न दिनो आहे उस्ताद हाने हिकड़े मेहरबानी कजा मुखे खबरा मां मरी विंदस मां वफात करे विंदस इन बीमारी मां मुझो उठण मुश्किल आए इन बीमारी मां मुझो सहतयाब थियण मुश्किल आए उस्ताद जदे मां मरी वना मुझा मिट माइट मुके हिंदुवाने रस्मो रवाज मुताबिक बगैर गुस्ल कफन जे बगैर जनाजे नमाज जे दफन कंदा मेहरबानी फरमाए जा जदे मुझा मिट माइट मुके दफन करे वनल तपो अमा मुझी कब्र खोलाए जा मुके गुस्ल कफन दे इस्लामी तरीके से दफन कराए मौलवी साहब मेहरबानी कजा मुझो जनाजे नमाज भी पढ़ जा मल इन जे सदके रब करे ममू मिस्कीन ते करम फरमाए छने उस्ताद के वसियत कया
बुधा दोस्तों बटे ॾाढा गुजरिया माए वफात करे वई शहर में ॾाढो दुख फैलियो वा यार राजा जे हिकड़े धीअ हुई बेचारे पढ़ाई पे हुन जो उम्मीदों हुन जा आसरा हुन जा वॾा इरादा हुया पंहिंजे धीअ के छापियो बनाइण चाहे पर अल्लाह पाक के ॿियो मंजूर हो लिखियो जो निराड़ में सो कलम के आड़े कीअं वहे हाणे पाड़ियो वेठे पाड़ जो लालण लिखियो लोह में लिखियो लोह कलम में जिनी जे तेरियूं यार उनी ओतरियूं अज घड़ियूं खारण पे इयो एकड़े गम जे लहर छांइजे वया इंसानी नाते सां इहो मौलवी साहब भी आयो वा मुंहिंजा दोस्तों उन जे रस्मों ॾिठैया उन भाईअ के जिते दफन कयो वयो वा उन जी कब्र बि ॾिठैया रात जे टाइम ते बचार नौजवान बचार औरतों पाण सां गॾु करे उहो मौलवी साहब कब्रस्तान ते आयो आहे उन कब्रस्तान में पहुची करे उन माईअ जी कब्र खोलाई आ हीअं जो कब्र खोलिन ॾिसन सुभान अल्लाह उन कब्र में उहा माई नाहे बल्कि हिक हबशीअ जो जनाज़ो पियो आहे माई जी कब्र में हबशी जो जनाज़ो शागिर्दनि जो सता भुलिया त न अची बाबा कब्र इहा या मां निशान लगायो निशान लगो उन हबशी के जरे गौर फिकर सा डिठो त मौलवी साहब में सा गड अचण वारा जेके नौजवान हा उनन मा हिकड़े मानो उन हबशी के सुञाणी वा ही त फिलाने इलाके जो ओए उन जे मालूमात वठबे लेडीज के घर दे रवानो कया पाण वया उन इलाके में जिता जो हबशी हो मुदा दोस्तों मालूमात वरतो वा चयो हां वफात करे वयो ये उन जे वट वया ताज़े त कयो वा चवणो चया यार असा के उन जे कब्र दिखायो असा जो वडो यार हो असा जो वडो दोस्त हो प्यारा मुसलमान भाइरो उन जे कब्र ॾिठो आ चयो और असांजी रात इन हबशे जे कब्र खोलींदासीं थी सके मुस्लिम माई जे कब्र में हबशिया हबशीअ जे कब्र में माई होजे मुंहिंजा दोस्तों रात जे टाइम में हबशी जो कब्जी जो कब्र खोलियो आ ॾिसल त उन हबशीअ जी कब्र में उहा माई नाहे बल्कि हिकड़े अरब सगोरे जी मैयत पई आहे मौलवी साहब के गाल समझ में ना आया ताजो वजू करे बरकातो नफल पढ़े मुझे हबीब पाक ते दुरूद सलाम पढ़े सुमी पयो वा अल्लाह पाक जे बारगाह में दुआ घुरे मुझा मौला मां छा कया मुके गाल समझ में नथी अचे मौलवी साहब जे अख बंद थिया दिल सुजाग हुए त उन न्याणी ख्वाब में दीदार करायस फरमा लगे मौलवी साहब अमा जी मेहरबानी अमा तकलीफ न कयो अल्लाह जो फजला रब करीम जी मेहरबानी आ कुरान करीम जे इश्क ए मोहब्बत जी बरकत सा अल्लाह पाक मुके ईमान भी नसीब कयो मुके रसूलुल्लाह जो दीदार भी नसीब छो अमा मुके हिते पा तलाश कयो पर कुरान जी बरकत सा रब करीम मुझो मदफन मदीने पाक में बनायो आहे मिट माइट दफन करे वया अल्लाह पाक फरमायो मलाइको ई मुझे महबूब जी गुलाम ये कुरान करीम जी मदह आहे हिन जे मैयत के हिंदुस्तान मा मुंतकिल करे मुझे महबूब करीम जे शहर मदीनतुल मुनव्वरा में रखियो वञे तो दोस्तों कुरान सा मोहब्बत कुरान सा जी भी निस्बत यो कुरान दुनिया में भी निभाईंदो कब्र में भी निभाईंदो महशर जे मैदान में भी निभाईंदो